जबल बहाउल खान कुछ भी करे सके तो मारिया जानू कमदार जो मिसाल असांजे साम्हूं वहशी इंसान है, वहशी इंसान कुछ भी करे सके तो जेकॾहिं इहो थियो न गुठ मां मरी वेंदुसि पोइ असां कहिड़ो जिंदा रही सघंदासीं उन खां पहिरीं जो बहाउल खान या किरल गलीज़ हरकत करे हली था उन जे मथां कड़को। हाँ शेर खान हाँ, आज मौत जो ॾींहुं आहे। अज मौत जी बाज़ार एतिरो तकरम था कयूं ॾिसण वारनि जे ॾंदे आङुरियूं अची वेंदियूं। अॼु मरंदासीं या मारींदासीं, पोइ ते क़दम न हटंदासीं। तिन दुखन खे शाबास जिन मूंसी गॾु घारियो जेसी रहस जबल में तेसी रहा मूं पास इन्हैया जंग झेड़े घना घर फिटाया इन्हैया जंग झेड़े घना घर पिटाया वे छावधी व्या थप जा परावा वे छावधी व्या थप जा परावा पहजा परावा पहजा परावा पहजा परावा पहजा परावा। अदा ही वठ रहो इने सरे मुझे कीचे फंदो उठाए मुझे घर पूरो ना मुझे बहरा हो के पादे उतर सकती है तो पाओ नहीं सका तू मारे न तो सके मुझे हाँ मारे न तो सके ना बाकी यहाँ बदनामी और रुस्वाई दिसी सके तो मुझे मां मौत तो कबूल कर दस बाकी बहाउल खान के पादे मकसद में कामयाब थियण नहीं दस अदा ठाए फंदो ठाए फंदो तू के कसम है मुझे इज्जत जो इन बदनामी का मुझे मौत आसान लगंदो। बाबा साईं जानवर जी तां जे मथां जान बहादुर आ इहो ॿुधायो तां छा सोचियो आहे छा जे बारे में इन औरत जो सच में निकाह कराईंदो या खाली धमकायो पिया। बहाउल खान पंहिंजी ज़बान मां निकतल हर लफ़्ज़ जी पासदारी कई आहे त पोइ हाणे पंहिंजे कयल फ़ैसिले तां कीअं फिरंदो त पोइ इन माईअ जे इज़त जनाज़ो बोतार केॾी महिल था कढो मौलवीअ खे चई छॾियो थी बस बाबा साईं मौलवी बचण वारो हूंदो त पोइ वञ ऐं वञी पोढ़े ऐं पोढ़ीअ खे गिरे हेठि वठी आ। पहिरियों ॿिन्ही जी सॼे ॻोठ में सर्कस था करायूं पोइ था निकाह करायूं। जी बाबा साईं। जीअं ई कुंवार हिते अचे त दोलारी तव्हां पंहिंजो वाइदो शुरू कजो। जेकॾहिं तूं हितां ज़िंदा बची निकिरे न त मुंहिंजो मोर सां मुलाक़ात थिए त हुनखे इहो चइजे त तुंहिंजी मां इज़त जी ख़ातिर जान ॾेई छॾी ऐं चइजांसि त मुंहिंजे मौत ते ॾुख न करे
बाकी इन्हें जालिम का पलान जरूर करे। हाणे वक्त ना आहे रहियो। कौन छॾींदा सोटा? कौन छॾींदा? जेसीं ताईं इहो वली दाद ज़िंदा आहे न, त असांजे पोयां इहा बाहि ॿरियल हूंदी। इहा ॻाल्हि त मां बि सम्झां थो सोटा, सम्झां थो, पर वली दाद उठ लेटाइणो आहे, उठ। इहो डंडन ऐं बाठन सां सिधो कोन थींदो। इन्हीअ खे टम टम जो कारतूस कुख में ॾियणो पवंदो, कुख में। खून करण खां पोइ तबाही त असांजी बि थी, पर छा कयूं? का वाट ई कान्हे। तूं फिक्र न कर, पुलिस खे बि पले वठंदासीं। सोटा घर नीलाम करण सूबेदार बाबूअ जेॾो वात खोलींदो। सोटा हाणे ज़मीनूं उजड़नि या घर नीलाम थियनि, पर हिन वलीअ जो बिल्लो त करणो ई पवंदो न। बस मां बस ज़ालिम जे ज़ुल्म ते केतिरो रोंदी बाक़ी सॼी हयाती रोई पंहिंजे रब खे ॻाल्हाईंदसि जेसि ताईं इन ज़ालिम जो अंजाम नथो थिए। ज़ालिम पंहिंजे अंजाम ते ज़रूर पहुचंदो पुट, पर ज़ालिम खे डिघो रसो हूंदो आहे। उन डिघे रसे खे असां तमाम जल्द विच मां कटींदासीं।
हाणे बहावल खान सां अहिड़ो तहशर कंदासीं, अहिड़ो तहशर कंदासीं, ॻोठ वारा उनजी इज़त ते थुकींदा। चाची, जंहिं शख्स खे औरत ज़ात जी इज़त करण नथी अचे, उनखे जीअण जो को भी हक़ न आहे। जंहिं ॻोठ जे घिटिन में उन शख्स असांजी इज़त खे ताक ताक करण जी कोशिश कई, जेकॾहिं उन ॻोठ जे घिटिन में चाची बहावल खान खे डोड़ाए डोड़ाए न मारियोसीं, त पोइ मुंहिंजो नालो बि शेर खान न आहे। सावण खान, इहा ॻाल्हि त ॿुधाए, मुंहिंजी सलाह तोखे कीअं लॻी? आहे न सराहना कम जी? सुरहाना कम जी? अरे थप थो करी थप। बाबा मूंखे नछी दाड़ीअ में पुछड़े थियण जी का बि ज़रूरत कान्हे। बाबा, जॾहिं शरीयत शादीअ जी इजाज़त ॾे थी त पोइ हुन में पुछड़े थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? इहो तूं त को अजीब माण्हू, जवान छोकिरो घर में वेठो आहे, मां शादी कयां, अरे माण्हू कोन खिलंदा? खिलंदड़नि खे खिलण दे बाबा, तूं पंहिंजो सोच। का त अहिड़ी हुजे नी जेका तुंहिंजी पीढ़ीअ में ख़िदमत करे ने। भला जेकॾहिं नुंहुं घर में ईंदी त उहा ख़िदमत कान कंदी छा? हाँ बाबा, दरवेश त मां आहियां न, तूं दरवेशनि वारियूं ॻाल्हियूं छो थो करे? नुंहुं न्याणीअ जे मथां को बि बार न आहे हूंदो। तूं शादी कने त तुंहिंजो हक़ हूंदो, तुंहिंजी ज़ाल हूंदी, उहा तुंहिंजी पूरी पूरी ख़िदमत कंदी। सावण खान, यारे ख़बर फ़कीर, मूंखे मुझाइण जी कोशिश न कर। मूंखे शादी नाहे करणी, नाहे करणी। मूंखे हिकिड़ो रिश्तो सुझे थो, 16 सालनि जी हसीन छोकिरी, असली अहिड़ी जहिड़ी सफ़ा लाल परी, उन सां तुंहिंजी शादी करायां हा। उहो रिश्तो तोखे ई वठराइजां हा। 16 सालनि जी? छॾ, तुंहिंजो इरादो न आहे त पोइ ॿुधाए छा कंदुसि? भाॼाई, तूं कंहिं बि तरीक़े सां कंहिंखे बि न्यापो ॾेई अधे खे हिते घुराए वठ, न त इहे निभागा रोज़ पिया उनखे कुटींदा। हाणे हू राणी खे ॿाहिरि निकिरण किथे ॾींदा, ऐं न ई मूंखे घर में अचण ॾींदा। तोखे उन्हनि जे घर वञण जी का ज़रूरत कोन्हे। कंहिं पाड़े जी माईअ सां न्यापो मोकिल, जेका अधीअ सां मिली सघे। पहिरियां इहो मो सावण ॿाहिरि वियल हुयो, हाणे त घर जे ॿाहिरि ॾंडो खयो वेठो आहे। जंहिं मथां बि शक पइनि थो न, उनखे त घर में दाख़िल ई नथा थियण ॾियनि। हा, बाक़ी जे राणी हुतां निकिरणु चाहे त वझ वठी निकिरी सघे थी। भाॼाई, ॿियो कुझु बि कोन्हे, पर जंहिं ॾींहुं बि असां रब्बू ऐं रुस्तम खे पादर हयां न, त हू घर वञी समूरी कसर अधे मां कढे। इन करे त चयो त कोर्ट में वञी राणी जी तलाक करायो, पर न, तव्हां मुंहिंजी मञो किथे था। बस हाणे बस, तोखे को बि कमु चवण पंहिंजे मथे जो सूर वधाइणो आहे। अधीअ खे जेकॾहिं बंदूक आहियो न त उनजो पलांद करे वठंदासीं, पर तोखे को बि कमु कोन चवंदासीं। मां त न्यापे ॾियण लाइ तयारु आहियां, पर हू त पाड़े जी कंहिं बि माई खे घर में दाख़िल थियण ई नथा ॾियनि। तव्हां हाणे पाण में न विड़ो, मां कोशिशि कयां थो त पाड़े जे कंहिं नंढड़े ॿार सां न्यापो मोकिलियांसि। हाणे राणी न ईंदी, हुनखे ख़बर आहे त घर छॾण सां झेड़ो अञा वधीक थींदो। हूअं वरी कहिड़ो असां पाण में भाकुर पायूं घुमंदा था। शेर खान एतिरो आसानी सां हथ कोन ईंदो, ऐं जे शेर खान खे मारण में असां नाकाम वियासीं त रईस दिलदार खे आज़ादु कंदो। दिलदार आज़ादु थियो त हू
दुआ जे कातिल खे ज़ाहिर करण में देर न कंदो। पोइ रेस जो फाहो दिलदार जे बचाए मुंहिंजे गिचे में ईंदो। उन खां पहिरियां जो रेस दिलदार खे आज़ादु करे दिलदार जो कमु हिते जो हिते पूरो करे छॾिया। समझां थी त तुंहिंजे मथां वॾी मुसीबत पई आहे, तॾहिं त सोचनि में गुम आई। इहो सोचां पियो त दिलदार जो कमु तमामु कीअं कया। अञा दिलदार ज़िंदा आहे? तूं खुश न थी, जिथे बि आहे न उतां हिते नथो रसी सघई। मुंहिंजो दिलदार सां कहिड़ो वास्तो? तूं हुनखे मारी या आज़ाद करी? तुंहिंजो हुन सां कहिड़ो वास्तो? उहो हाणे पंहिंजे अखियुनि सां ॾिसी चुको आहियां। पोइ वञ दिलदार खे मारे छॾ। तोखे केरु रोकियो आहे? तूं त चाहे थी त जल्दबाज़ी में अची दिलदार खे मारियां ऐं पोइ रेस वरी मूंखे मारे छॾिया न। ऐं तुंहिंजी जान मूं मां जल्दी आज़ादु थिए। पर तुंहिंजी जान मूं मां जल्दी आज़ादु कान थींदी आई, कान थींदी आई। छो त जान जुन आहे, जुन जंहिंजे पोयां पहिरियों खे मारे या खारे। अरे कार में केरो? मां कोन सुञाणा। कंहिंजी पुछा ते आयो? रब्बू ऐं रुस्तम जी पुछा पियो करे। अदा समझा थो त उहो ई हुयो जेको उन ॾींहुं रब्बू ऐं रुस्तम खे असांजे हथनि मां बचाए खणी वियो। गाॾी त उहा ई हुई। इमदाद जी कन खोले ॿुधी छॾ। जेकॾहिं सुभाणे तुंहिंजो इन सां को बि वास्तो निकितो न त पोइ तुंहिंजो ख़ैरु नाहे। पोइ तुंहिंजी अहिड़ी त खल लाहींदासीं जो किथां टाको बि कोन लॻंदे। जॾहिं अच। कबड़ वग़ैर बाबा वेह खणी खामका हली हली थकजी पवंदे। सावण खान वेहा त सही, पर तव्हां नाराज़ न थियो। यार कमाल तो करी, मां ई वरी तोते नाराज़ थींदुसि। वॾो को बादशाह माण्हू आहे। हा वेहा वेहा, कुर्ब लख कुर्ब। समझां थो त पोड़ो ख्वारीअ जी चड़ी पंहिंजी ॻिचीअ में ॿथंदो। कबड़ वग़ैरह इहो त ॿुधा भला, तो आ छोकिरी पाण ॾिठी आहे? छोकिरी चोॾींहं जो चंड आहे सावण खान। न ते दुनिया मस्त आहे बाबा साईं। जेकॾहिं सफ़ा अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ छा ॿुधाए न सावण साईं, पोइ छा? कन खोले ॿुधी छॾ ख़बर फ़क़ीर। अॼु खां पोइ पंहिंजी हद खां सवाइ
हिते आयो आहीं न टंगू भनी छंदुसां हल 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 हलो रब्बू पुत्र कुछ ख्याल कर बेचारो फकीर मां बाबा घणो ख्याल कयोसीं पर हाणे का भी राहत कान थींदन जानू तू जानू था तो फिटाई तो चयो मन जानू जिन्ना जिन्न जे पे पवंदो न के मारी दो या खारी दो जानू जिन्ना जानू जे कने जिन्न आए तो दिलदार भी दरिया है ये चलाए तो बंद टोड़े बेला बोड़े तू छा छोली सही सकते मोजी तो वदर थी जो कतला जानू जिन्न सा तो फिरता है तो खबर का नहीं जानू चंजा पा पंदो न के मारी दो या खारी दो जानू तो ही छा कयो जेको तो ॾिठो हाणे रही सघे मूं केरु ॾींदो दिलदार से थी जो कतलो और शेर खान सां मिललो मोकरे गद्दार के मारियो गद्दार के अचने अकबर वारा के चई छटा तेरे खड़े वञी के खन में तफल करे छॾी न वॾो अचन वाला फिटाड़ वारो जानू चिन्न तो चिन्न या मारे जा कारे वठड़े छोड़े कहने छड़े किते चलाए